اعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم الحمدللہ رب العالمین والصلاة والسلام علی سید الانبیاء والمرسلین وخاتم النبیین وعلی آلہ واصحابہ اجمعین اما بعد۔ پیارا دوستو، فقیر فیض محمد سکندری پتافی الفیض چینل سے گڑ جی خدمت میں حاضر ہے۔ پیارا دوستو، اج اوہاں کے حضور نبی کریم صلی اللہ علیہ وآلہ وسلم کے ایکڑے پیارے صحابی حضرت معاذ بن جبل رضی اللہ تعالیٰ عنہ کے بارے میں ایک مختصر گال بدھایاں تو۔ رسول اللہ صلی اللہ علیہ وآلہ وسلم جن حضرت معاذ رضی اللہ تعالیٰ عنہ بن جبل کے یمن جو گورنر بنائن وقت کھانس پوچھو تو فیصلہ کہڑی طرح کندے؟ حضرت معاذ رضی اللہ تعالیٰ عنہ جواب ڈنو تو قرآن پاک موجب کندس۔ پان سگورن صلی اللہ علیہ وآلہ وسلم وری پوچھو تو جے کریں قرآن میں کو حکم نہ ملے تو جواب ڈنائیں تو رسول اللہ جی سنت موجب حضور صلی اللہ علیہ وآلہ وسلم جن پوچھو تو جے کریں سنت رسول میں بھی کا گال نہ ملے تو پوئے آؤں پان اجتہاد کندس، یعنی قرآن اے سنت جی روشنی میں پانجی سمجھ کا کم وٹھی فیصلو کندس۔ یہ جواب بدھی رسول اللہ صلی اللہ علیہ وآلہ وسلم جن تمام گھنا خوش تھیا ऐं فرمایاؤں اللہ تعالیٰ جو شکر ہے جن پانجے رسول جے ایلچی کے انہی گال جی توفیق ڈنی جن کے سندس رسول پسند کرے تو۔ ودیک فرمایاؤں معاذ تو تے فرض تمام گھنو ہے، جیکڈیں کوئی شخص کا سوکھڑی یعنی ہدیو ڈے تو وہ قبول کجاں، آؤں تو کھے انہی جی اجازت دیاں تو۔ موکلائن وقت فرمایاؤں معاذ شاید ہاں تو ساں ملاقات نہ تھی سگے، ہاں جڑیں مدینے واپس ایندیں تو مجھے پارا مجھے قبر جی زیارت کندیں۔ حضور پاک صلی اللہ علیہ وآلہ وسلم جن جو یہ ارشاد بدھی حضرت معاذ رضی اللہ عنہ زارو زار روئن لگو۔ حضور نبی کریم صلی اللہ علیہ وآلہ وسلم جن کھیس دلاسو ڈیندے فرمایو رو نہ، روئن شیطانی کم ہے۔ حضرت معاذ رضی اللہ عنہ یمن جی گادی جے ہند جند میں صبح جے وقت پہتو۔ رسول خدا جو موکلل گورنر ایڑی حالت میں شہر میں داخل تھیو جو ساण سن نوکر چاکر ہوا ऐं ना ही को खिदमतगार۔ ज़बान ते अल्लाह जी वॾाई ऐं किबरियाई जो ज़िक्र जारी हो, यानी अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। हज़रत माज़ रज़ी अल्लाह ताला अन्हो यमन में 2 साल गवर्नर थी रहियो ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हो जे ख़िलाफ़त में पंहिंजी मर्ज़ीअ सां मदीने वापसि आयो। हज़रत माज़ रज़ी अल्लाह अन्हो बैतुल माल जे पैसनि मां वापारु कयो हो ऐं सूखड़ियूं बि क़बूल कयूं हुआईं, तंहिं करे चङी ख़ासी दौलत पाण सां खणी मदीने आयो हो। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हो वटि पहुतो ऐं सलाह ॾिनई त माज़ जेको माल मता पाण सां आंदो आहे उहो बैतुल माल जो आहे, तंहिं करे संदसि ज़रूरत जेतिरी रक़म खेसि ॾेई बाक़ी पैसा बैतुल माल में जमा कराया वञनि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हो जवाब ॾिनो त मुआज़ खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम गवर्नर बनाए मोकिलियो हो। जेकॾहिं पंहिंजी ख़ुशी सां का रक़म वापसि कंदो त वठंदुसि, न त हिकिड़ी पाई बि कोन वठंदुसि। इहो जवाब ॿुधी हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हो ॿाठ करे मोटी आयो, मगर अञा बि संदसि राय इहा हुई त हज़रत मुआज़ रज़ी अल्लाह ताला अन्हो बैतुल माल मां ज़रूरत खां वधीक फ़ाइदो वरितो आहे। उन राति हज़रत मुआज़ रज़ी अल्लाह ताला अन्हो हिकु दिलि ॾारींदड़ ख़्वाबु ॾिठो। छा थो ॾिसे त हिकु तमामु वॾी धुॿिण में फासी पियो आहे ऐं आहिस्ते आहिस्ते हेठि ग़रक़ थींदो थो वञे। ओचितो हज़रत
उमर रज़ी अलाह ताला अनो उते पहुची वञे थो ऐं पंहिंजो हथु वधाए वाका करे चए थो, मुआज़ मुंहिंजे हथ खे झल, मुंहिंजे हथ खे वठि। हज़रत उमर रज़ी अलाह ताला अनो खेसि ॿांह खां झले दुबिड़ मां ॿाहिरि कढी किनारे ते आणे थो। उन ख़्वाब खां पोइ हज़रत मुआज़ जी अखि खुली पवे थी ऐं बार बार पंहिंजे मुंहुं चए थो, अल्लाह पाक उमर खे नेकी जो बदिलो ॾे, मूंखे मुसीबत खां बचाए वरिताईं। सुबुह जो सवेर यमन मां आंदल माल मता खणी हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अलाह ताला अनो वटि आयो। हज़रत उमर रज़ी अलाह ताला अनो बि हुते मौजूदु हो। हज़रत मुआज़ चयो, ए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नाइब यानी अबू बकर सिद्दीक़, ही उहो माल आहे जेको मूं यमन मां आंदो हो, हिन खे बैतुल माल में जमो करियो। ईअं चवण खां पोइ रातो को ख़्वाब सरबस्तो ॿुधायई। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जवाबु ॾिनो, न, आऊं इन माल मां कुझु बि कोन वठंदुसि, आऊं इहो तोखे ॾियां थो। हाओ मुआज़, हाणे ही माल तो लाइ हलाल आहे ऐं तूं पाण वटि रखी सघीं थो। हज़रत उमर ऐं हज़रत मुआज़ रज़ी अलाह ताला अनो खे चयो, अल्लाह तोखे, हज़रत मुआज़ रज़ी अलाह ताला अनो फरमायो हज़रत अमीर उमर खे त अल्लाह तोखे नेकी जो अजुर ॾे, तो मूंखे तबाही खां बचाए वरितो। हज़रत मुआज़ रोइण हार के आवाज़ में चयो, संदसि अखियुनि में शुक्र जे ॻोढ़नि जा मोती लुड़कनि जी सूरत में चमकी रहिया हुआ। सुभान अल्लाह व बिहम्दिही, सुभान अल्लाहिल अज़ीम। ही आहिनि तव्हां असां मुसलमाननि जा अॻुवाण। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे बि उन्हनि सहाबा किराम जे ईमान मंझां हिकिड़ो ज़रो ईमान जो, ओड़े ईमान जो अता करे। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।